नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे गॾाब खां ख़बर ॾींदासीं। जीअं सिंध क़ौमी माल कराची डिवीज़न के सदर इलाही बख्श अनवर जमाली ऐं ॿियनि कारकुननि गॾिजी गॾिजाब प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तमामु प्यारो दोस्त ऐं ज़िले ओलह जो सदर असगर बिरोही राति हिन मुल्क जा इदारा खंबे खणी विया आहिनि। सरदार मलाणो बि उन सां गॾु उनखे खंबे खणी विया आहिनि। त मां इहो वज़ाहत कंदो हलां त असां शुरू खां वठी रहबर सिंध साईं जीएम सैद बि अदम तशद्दुद जो सबक़ु ॾिनो आहे असांखे। असां कॾहिं तशद्दुद जी वाट कोन कई आहे, छो त हिन वक़्तु दुनिया में तशद्दुद खे पसंदि ई कयो कोन थो वञे। असां तव्हांखे वाज़े करणु चाहियूं था त असांजो इहो ज़िले ओलह जो सदर असगर बिरोही अमन पसंदि आहे, अदम तशद्दुद जो पैकर आहे। उनजो कसूर इहो आहे त हिते इलाइक़े जे माण्हुनि जी ख़िदमत करे थो। उनजो कसूर इहो आहे त हिन जेको हिन वक़्तु वबा जेका निकिती कोरोना, उन में न सिंधी माण्हुनि खे घरनि ताईं राशन पहुचायो आहे। उनजो कसूर इहो आहे त हू माण्हुनि जे दर दर वञी उन्हनि जी ख़िदमत करे थो। हिननि इदारनि खां, असां हुकूमत खां, ख़ासि करे हिन पीपुल्स पार्टी जा जेके दोस्त वेठा आहिनि, उहे सॼो ॾे बाबा माण्हू खंबे खॼी वञनि पिया, तव्हांखे का इतला ई न आहे। असां एस पी सां राब्तो कयो, उहो चयो त ख़बर ई न आहे। हद जे थाणे सां राब्तो कयो, असांखे ख़बर न आहे। पोइ इन मतिलबु त हीअ तव्हां हुकूमत आहे न, जमहूरियत चयो था। अहिड़ो दौर त मार्शल में ज़ियाउल जी मार्शल में बि कोन हूंदो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।